अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं ज़िला नौशहरो फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। कंडियारो एसी ऐं टीएमओ कंडियारो जे हिंदुनि जे तारीख़ी क़बरस्तान जो दौरो, वण जो बूटो लगायो वियो। क़बरस्तान जो ड्रेनेज मसलो हल कराइण जी ख़ातिरी। ख़बर मूजिब असिस्टेंट कमिश्नर कंडियारो अब्दुल गफूर धामरा ऐं टाउन ऑफिसर सलीम अख्तर मेमुन हिंदुनि जे तारीख़ी क़बरस्तान जो दौरो कयो ऐं एसी ऐं टीएमओ पारां वण जो बूटो लगायो वियो। उन मौके ते अब्दुल गफूर धामरा क़बरस्तान में ईंदड़ पाणीअ खे रोकण लाइ ड्रेनेज सिस्टम वारो मसलो हल कराइण जी ख़ातिरी कराई, जंहिं ते हिंदू बिरादरीअ जे अॻुवाणनि पारां एसीअ जो शुक्रियो अदा कयो वियो। उन मौके ते आल सिंध ओड सुजाग इताद अॻुवाण ऐं पीपी अक़लियत विंग शहीद बेनज़ीराबाद जे डिविज़नल जनरल सेक्रेटरी एडवोकेट अरबेलो ओड, मखी राहिब मल ओड, महावीर ऐं ॿिया मौजूद हा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।